अस्सलामुअलैकुम। अॼु असांजो मौज़ू आहे हज़रत शाह वली अल्लाह दहलवी रहमतुल्लाह अलैह। शाह वली अल्लाह जो असुल नालो कुतुबुद्दीन हो, पर रूहानी खूबियुनि ऐं ख़सलतुनि जे करे खेसि वली अल्लाह सॾींदा हुआ। पाण दहलीअ भरिसां हिकु नंढड़े ॻोठ में 1703 ईस्वीअ में पैदा थिया। संदन वालिद जो नालो शाह अब्दुर्रहीम हो, जेको पंहिंजे दौर जो वॾो आलिम ऐं बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। 15 वरहनि जी ॼमार में शाह वली अल्लाह दीनी तालीम जे मुख्य शोबनि में महारत हासिल कई ऐं 17 सालनि जी उमिरि में पंहिंजे वालिद जी वफ़ात बैदि संदन पारां क़ाइमु कयल मदरसे जो सरबराह बणियो। मुग़ल शहंशाह औरंगज़ेब आलमगीर जी वफ़ात खां पोइ नंढे खंड में लाक़ानूनियत ऐं इक़्तिदार लाइ छिकताण शुरू थी वई। घणे गौर फिक्र बैदि शाह वली अल्लाह उन नतीजे ते पहुतो त मुसलमाननि जी कमज़ोरी जो मुख्य कारण संदन दीनी ऐं इख़लाक़ी छिड़वागी ऐं बेराह रवी आहे। हू मुसलमाननि जी ताक़त जे ज़वाल पज़ीर सबबनि ते पिणु वीचारु कयो ऐं उहो महसूसु कयो त गैर मुसलमाननि जे असर हेठि इस्लामी रूह ऐं क़दरनि खे घणे भाङे छियो रसियो आहे। मुसलमाननि जी फ़ौजी ताक़त पिणु कमज़ोर थी वई। दिल्लीअ खां आगरे ताईं मुस्लिम हुकूमत जाटनि ऐं मरहटनि जे रहम करम ते हली रही हुई। शाह वली अल्लाह महसूसु कयो त जेकॾहिं मुसलमान इस्लाम जी हक़ीक़ी वाट ते न हलंदा त हिननि जो वजूदु ख़तमु थी वेंदो। उन्हनि हालतुनि हेठि हिन नंढे खंड में इस्लामी तालीम खे नए सिर राइज करण जी रिथाबंदी कई। शाह वली अल्लाह उन मक़सद लाइ उन वक़्त जे मुग़ल शहंशाह हैदराबाद दखिन जे निज़ाम, रोहिला सरदारनि हफ़ीज़ अब्दुल मलिक ऐं नजीब उद-दौला खे केतिरा ई ख़त लिखिया। हिन मुस्लिम समाज जी किरंदड़ सूरतहाल खां खेनि ख़बरदार कयो। हुन अफ़गानिस्तान जे हुक्मरान अहमद शाह अब्दाली ॾांहुं पिणु ख़त लिखिया त हू हुन ॾुखे वक़्त में मुसलमाननि जी मदद करे ऐं खेनि मुश्किल हालतुनि मां कढी मरहटनि जे ज़ुल्मनि ऐं ज़्यादतियुनि खां निजात ॾियारे। 1761 ईस्वीअ में अहमद शाह अब्दालीअ पाणीपत जी टीं लड़ाईअ में मरहटनि खे इबरतनाक शिकस्त ॾिनी, जंहिं जे करे हू वरी मथे उभिरी न सघिया। शाह वली अल्लाह जो सुनहरी कारनामो क़ुरान पाक जो फ़ारसी ज़ुबान में तर्जुमो आहे, जंहिं जे करे आम माण्हू क़ुरान पाक जी तालीम खे समुझण लॻा। बाद में हिन जे पुटनि ऐं ॿियनि उन जो उर्दूअ में तर्जुमो कयो। उन खां सवाइ पाण तफ़सीर, हदीस ऐं फ़िक़ह ते पिणु केतिरा किताब लिखियाऊं। हुज्जतुल्लाहुल बालिग़ा संदन मशहूरु तसनीफ़ आहे, जंहिं जो तत उहो आहे त इस्लाम हिकु काइनाती दीन आहे जेको सॼी इंसान ज़ात जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जी ज़मानत ॾिए थो। शाह वली अल्लाह 10 अगस्त 1762 ईस्वीअ ते वफ़ात कई। संदन फ़र्ज़ंद शाह अब्दुल अज़ीज़ पंहिंजे वालिद जे मक़सद खे जारी रखियो ऐं दिल्लीअ जे मदरसा रहीमिया खे पंहिंजी तहरीक जो मर्कज़ बणायो।